नाज़रीन, मीरवा गोरचाणी भरसां ॻोठ मखण समूह में जसकम तरफ़ां असांजो नारो अमन ऐं भाईचारो जे सिरे हेठि शानदार मच कचहरी कोठाई वई। तफ़सील ॿुधाए रहियो आहे असद अली समूह। आवाज़ टीवी तरफ़ां ऐलानियल 1 दिसंबर जे सकाफ़ती ॾियारे जे मुनासिबत सां मीरवा गोरचाणी लॻ यूसी मखण समूह में जिस्कम निरपुकार जे अॻुवान जाम मुनवर ऐं जाम रज़ा समूह जी तरफ़ां सकाफ़ती मच कचहरी कोठाई वई। मच कचहरी में फ़नकारनि, सूगड़नि ऐं अदीबनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। मच कचहरी में वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते आवाज़ टीवी सां अॻुवाननि पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। ये जो जेको स्लोगन आहे, उनवान आहे अमन भाईचारो। हमेशह जेके ज़िंदा क़ौमूं हूंदियूं आहिनि, जेके पंहिंजी सकाफ़त खे जेको ज़िंदा रखण लाइ कोशिशूं वठंदियूं आहिनि, उहे हमेशह अमन ऐं भाईचारे जो नारो हणंदियूं आहिनि। त असां सिंध जा माण्हू जेके हिते वसूं पिया, पंहिंजी सकाफ़त सां प्यार कयूं। ही प्रोग्राम ई उन जी हथीन हिकिड़े पासे ॾांहुं इंतिहा पसंदी आहे, ॿिए पासे ॾांहुं अहिड़ा रवादारी वारा प्रोग्राम आहिनि जंहिंमें सेक्युलर ऐं साझावंद माण्हू गॾिजी हिकिड़े हंधि वेहनि था ऐं पंहिंजा ॾुख सूर वंडनि था। महिरबानी। ऐं इहो तारीख़ रही आहे त सिंधी क़ौम अमन ऐं भाईचारे खे वॾी तरजीह ॾिनी आहे ऐं अॼु बि असां अमन ऐं भाईचारे उनवान हेठि हिकिड़ी मच कचहरी में बि आहियूं। हिते आयल महिमाननि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। इन जो चवणु आहे त मच कचहरियूं अमन ऐं भाईचारे जो दर्स ॾियनि थियूं। वधीक चयो त सिंधु दरिया ते धाड़ो कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। कैमरामैन अफ़ज़ल सुमरे सां गॾु असद अली समूह, आवाज़ टीवी न्यूज़, मीरवा गोरचाणी।